बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे प्रीपोजिशन जे कोर्स खे वधाईंदे हिकु नई क्लास सां हाज़िर थियासीं ऐं अॼु वारी हिन क्लास में पाण इंटू जे मुतलिक़ सिखंदासीं त इंटू छा आहे, इन जो कहिड़ियुनि जायुनि ते ऐं केतिरनि तरीक़नि सां इस्तेमालु कबो आहे। ही कंप्लीट क्लास पंहिंजी इंटू जे मुतलिक़ ई हूंदी ऐं हिन क्लास में पाण डिटेल में इंटू खे सिखंदासीं। लेकिन इन खां पहिरीं बि पाण प्रीपोजिशन में इन जे मुतलिक़ क्लास ठाही हुईसीं। इंटू ऐं इन पाण में काफ़ी रिलेटिव आहिनि, त जेकॾहिं तव्हां इन जी क्लास नाहे ॾिठी त उन जो लिंक बि असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, जंहिं ते तव्हां क्लिक करे पंहिंजी इन वारी बि क्लास ॾिसी सघो था। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे, जंहिंमें पाण इंटू खे सिखण वारा आहियूं। त सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु लाज़मी खपे त इंटू आहे छा। इन्ही खे सम्झण लाइ असां हिते हिकु डेफिनेशन जो इस्तेमालु करे तंहिंखां पोइ पंहिंजो कॉन्सेप्ट तव्हांखे ॿुधाईंदासीं। बेसिकली वी यूज़ द वर्ड इंटू व्हेन समथिंग इज़ मूविंग और इन मोशन। बेसिकली असां इंटू जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का शइ मूविंग में हुजे या वरी मोशन में हुजे। चलो इन खे अॻिते पढ़ूं था। सो दैट इट इज़ सराउंडेड बाय समथिंग एलाइज। Example, entering on enclosed space. It is preposition which can also be used when an object change its state. Let us discuss its uses. मतलब त into जेको आहे हिकु प्रीपोजिशन आहे ऐं इन्ही जो इस्तेमालु असीं इन वारी जाइ ते बि कंदा आहियूं, लेकिन तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का शइ मोशन में हुजे या वरी जॾहिं का शइ मूविंग में हुजे, त उन टाइम पाण into जो इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं उन्हनि खे पाण एग्ज़ाम्पलनि में मिसालनि में डिटेल में सिखंदासीं। लेकिन इन जो कॉन्सेप्ट इहो आहे, ॾिसो जिते बि पाण इन जो इस्तेमालु कंदा आहियूं, इन जो इस्तेमालु असीं तॾहिं कंदा आहियूं जॾहिं कंहिं शइ जे अंदरि का शइ पियल हुजे, तॾहिं पाण इन जो इस्तेमालु कंदासीं। लेकिन जॾहिं उहा पियल शइ मूविंग में अची पवे, मोशन में अची पवे, त उते पाण इन जो न बल्कि इंटू जो इस्तेमालु कंदासीं। ऐं इंटू खे असां जेको आहे सो 5 तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। उहे कहिड़ा आहिनि इन्हनि खे चलो हाणे सम्झूं था। रूल नंबर 1। रूल नंबर 1 में चवे थो टू मूव इनसाइड इन अ पार्टिकुलर प्लेस। मतिलब त कंहिं बि पार्टिकुलर जाइ में जॾहिं का शइ मूव करे अची पवे त उते पाण इंटू जो इस्तेमालु कंदासीं। ईअं सम्झो जीअं त हिकु को बॉक्स पियल आहे, हिकु दॿो पियल आहे, उन दॿे में जेकॾहिं हिकु बाल पियल आहे त पाण इन जो इस्तेमालु कंदासीं। लेकिन जॾहिं को बाल अची उन दॿे में पवे या को बाल अची उन दॿे में किरे ऐं असां उहो हालत ॾिसूं त उते पाण इंटू जो इस्तेमालु कंदासीं। चलो इन्हनि खे मिसालनि में डिटेल में सम्झूं था। हिते असां वटि मिसाल आहे, आई वॉज रीडिंग द न्यूज़ पेपर व्हेन रॉबिन कम इनटू द रूम। मतिलब त जॾहिं आउं अख़बार पढ़ी रहियो हुअसि तॾहिं रॉबिन कमरे में आयो। हिते ॾिसो ईअं बि थी सघंदो हुयो न, आई वॉज रीडिंग द न्यूज़ पेपर व्हेन रॉबिन कम इन द रूम। लेकिन हिते इन द रूम असीं छो कोन इस्तेमालु कयो, छाकाणि त जॾहिं आउं अख़बार पढ़ी रहियो हुअसि तॾहिं रॉबिन कमरे में आयो, असां उन खे कमरे में ईंदे ॾिठो, त हिते असीं इंटू जो इस्तेमालु कयोसीं। छाकाणि त रॉबिन मूवमेंट में हुयो, मोशन में हुयो, हलंदे आयो ऐं कमरे में आयो, त इन लाइ असीं हिते इंटू जो इस्तेमालु कयो आहे। ठीक इन तरह सां हिकु ॿियो बि मिसाल आहे, इन खे वधीक सम्झूं था। डायना इज़ पुटिंग हर मोबाइल फोन इनटू द हैंड पर्स। मतिलब त डायना इन जो मोबाइल हैंड पर्स में रखे रही आहे। हिते असीं ईअं बि चई सघंदा हुआसीं त डायना इज़ पुटिंग हर मोबाइल फोन इन द हैंड पर्स। लेकिन असीं ॾिठो त हू पंहिंजो मोबाइल पर्स में रखे रही आहे। असीं ॾिसूं पिया त हू रखे पई, उहो कमु थिए पियो उन पर्स में पहिरीं कोन हुयो, ऑलरेडी उन पर्स में मोबाइल पियल कोन हुयो। जेकॾहिं उन पर्स में मोबाइल पहिरीं जो पियल हुजे हा तॾहिं असीं इन जो इस्तेमालु कयो आहे। लेकिन असां ॾिठो त हू डायना जेका सो मोबाइल अंदरि रखे रही आहे, त हिते पाण इंटू जो इस्तेमालु कयोसीं। अॻियो मिसाल ॾिसूं था। द कैंडिडेट्स आर नॉट अलाउड टू ब्रिंग इलेक्ट्रॉनिक डिवाइस इनटू द एग्ज़ाम हॉल। मतिलब त शागिर्दनि खे एतिरी इजाज़त न आहे जो हू इलेक्ट्रॉनिक डिवाइस पंहिंजे एग्ज़ाम हॉल में खणे अचनि। हिते असीं इंटू जो इस्तेमालु इन लाइ कयो छाकाणि त शागिर्द खणे ईंदा, हुते ऑलरेडी पियल कोन हूंदी, इलेक्ट्रॉनिक डिवाइस हुते मौजूदु कोन हूंदी। जेकॾहिं हुजे हा त असीं इन जो इस्तेमालु करियो आहे, लेकिन हू खणे ईंदा, खणे अचण जी इजाज़त न आहे, त इन लाइ असीं इंटू जो इस्तेमालु कयोसीं छाकाणि त हू मोशन में ईंदा, हू मूवमेंट करे ईंदा।
त इन लाइ असीं हिते इंटू जो इस्तेमालु कयोसीं। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 1 डिटेल में समझ में अची वियो हूंदो। हिन रूल में पाण इहो ॻाल्हि कईसीं त जॾहिं कंहिं बि पार्टिकुलर जाइ ते का बि शइ मूव करे अचे या मूवमेंट में अचे तॾहिं असीं इंटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। रूल नंबर 2, when something converts or changes from one form medium into another, मतलब त जॾहिं का बि शइ पंहिंजी हिकु शिकल मां ॿी शिकल में चेंज थी वञे त उन जाइ ते बि पाण इंटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं ॾिसो बर्फ़ आहे, बर्फ़ जॾहिं ॻरी वञे थी तॾहिं उहो हिकु शिकल मां ॿी शिकल में चेंज थी वञे थी, त अहिड़ियुनि जायुनि ते बि पाण इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। उहो कीअं कंदा आहियूं, मिसाल ॾिसूं था। हिते असां वटि ॿ मिसाल आहिनि। देन द स्नेक टर्न्ड इनटू अ मैन। ॾिसो हिते ॾिसो स्नेक जेको नांग हुयो उहो माण्हू जी शिकल में चेंज थी वियो। हिते असीं इंटू जो इस्तेमालु कयोसीं। हीअ मिसाल आहे, कोई ईअं सच न आहे, ठीकु आहे। कट द केक इनटू पीस, जेको आहे सो केक खे टुकड़नि में कटियो, टुकड़नि में इन खे कटियो, त हिते बि पाण जेको आहे सो इंटू जो इस्तेमालु कयोसीं, छाकाणि त केक पहिरीं पूरी फुल शेप में हुयो, उन खे हाणे टुकड़नि जी शेप में करियो, टोटनि जी शेप में कयो, त हिते पाण इंटू जो इस्तेमालु कयोसीं। तमामु सादो ऐं सवलो आहे। जॾहिं का बि शइ हिकु शिकल मां ॿी शिकल में चेंज थिए तॾहिं पाण इंटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। चाहे अवां उहो काठी खे टोड़ो हिकु शिकल मां ॿी शिकल में चेंज करियो, सही मोबाइल आहे उन खे भित में हणियो, टुटी वई, हिकु शिकल हुई उन खां पोइ ॿी शिकल थी वई, त इन लाइ असीं इंटू जो इस्तेमालु कंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 3 जी। रूल नंबर 3, इन क्लासिफिकेशन और डिवीज़न, मतलब त जॾहिं कंहिं बि शइ खे क्लासिफाइड कयो वञे या वरी उन खे डिवाइज़ कयो वञे तॾहिं बि पाण इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। जीअं असां वटि हेठि हिकु एग्ज़ाम्पल ॾिनल आहे जंहिंमें चयल आहे द बुक इज़ डिवाइडेड इनटू डिफरेंट यूनिट्स, मतलब त जेको किताब आहे उन खे मुख़्तलिफ़ तरह जे यूनिट्स में डिवाइड कयो वियो आहे। जीअं असीं चवंदा आहियूं त दुनिया खे 7 मुख़्तलिफ़ खंडनि में विरहायो वियो आहे। ठीकु इन तरह सां जेकॾहिं कंहिं बि शइ खे क्लासिफाइड कयो वञे या वरी डिवाइज़ कयो वञे तॾहिं बि पाण इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। तंहिंखां पोइ असां वटि आहे रूल नंबर 4 जंहिंमें चवे थो इट इज़ यूज़ टू इंडिकेट मूवमेंट इन्वॉल्विंग टचिंग समथिंग इंटेंसली, मतलब त जॾहिं का बि शइ असांजे साम्हूं निढनि टुकड़नि में अचानक तक़सीम थी वञे या वरी विरहाइजी वञे तॾहिं बि पाण रूल नंबर 4 जी मदद सां इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। उहो कीअं कंदा आहियूं, इन जो बि मिसाल ॾिसंदा आहियूं। वज़ीर क्रेश्ड हिज कार इनटू अ रोड डिलीवर, मतलब त वज़ीर जी जेका कार हुई रोड ते मुख़्तलिफ़ तरह जे टुकड़नि में तक़सीम या डिवाइड थी वई, त इन लाइ बि असीं इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। असीं हिते ॻाल्हि कई त रूल नंबर 3 ऐं रूल नंबर 4 जी। रूल नंबर 3 में असीं इहो चयोसीं त जॾहिं कंहिं बि शइ खे हथ सां मुख़्तलिफ़ तरह में क्लासिफाइड कयो वञे या वरी डिवाइड कयो वञे तॾहिं असीं इंटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। लेकिन का ओचिती अचानक कुदरती का शइ डिवाइड थी वञे तॾहिं बि असीं इंटू जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर लास्ट जंहिंमें आहे असां वटि इन मैथामेटिक्स, मतलब त मैथामेटिक में बि असीं इंटू जो इस्तेमालु करे सघूं था। उहो कीअं कंदा आहियूं ॾिसूं था मिसाल में। असां वटि मिसाल आहे 5 × 2 इज़ इक्वल टू 10। हिते ॾिसो असीं टेबल हूंदा आहिनि या खोड़ा हूंदा आहिनि जिन्हनि में असीं जेको आहे सो इंटू जो इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं, त मैथामेटिक में बि इंटू तमामु वधीक यूज़ कयो वञे थो। दोस्तों ही हुई अॼु वारी असांजी क्लास, जंहिं क्लास में पाण इंटू जे मुतलिक़ 5 मुख़्तलिफ़ रूल्स सिखिया। उन्हनि में असां इहो ॿुधायोसीं त इंटू खे असीं 5 मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जुमलनि में इस्तेमालु करे सघूं था। उमेद कंदा आहियूं त इहो अव्हांखे क्लास पसंदि आई हूंदी ऐं अव्हांखे समझ आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे इहो क्लास पसंदि आई आहे या वरी अव्हां लाइ इंफॉर्मेटिव रही हुजे त इन वीडियो खे लाइक करे छॾियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त हाणे असां इनशाअल्लाह हिकु न्यू वीडियो सां तव्हांजी ख़िदमत में मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता